नवाबशाह शहर जेको कारोबारी लिहाज़ खां सिंध जी दिलि सम्झियो वेंदो आहे, ईद उल फितर जे आमेद जे मौक़े ते नवाबशाह शहर जूं बाज़ारूं, कपड़ा मार्केट, चूड़ी बाज़ार, बूटनि जी बाज़ार, दर्ज़ियुनि जी बाज़ार तोणे जो अवाम सां भरियल नज़र अचनि थियूं। ख़ासि तौर ते नौजवान नारियूं ऐं ॿार ख़रीदारी वॾे चाह ऐं शौक़ सां कनि था, पर बाज़ारुनि में ख़रीदार कंदड़ औरतुनि तोणे मर्दनि जी हिकिड़ी दांह ॿुधण में अचे थी त दुकानदार ऐं वापारी ईद ते ॿीणा टीणा अघ मुक़ररु करे शहरनि खे ॿिन्ही हथनि सां फुरे रहिया आहिनि। शहर में रश घणी आहे, महांगाई तेज़ आहे। असां आया आहियूं बुंदा मेहंदी बच्चन के लिए खरीद करण पंहिंजे लाइ। ये चूड़ियाँ पहनने आए, चूड़ियों वाले थोड़े से महंगे हैं, इसलिए महंगे हैं क्योंकि ईद है, अब उनको भी कमाना है, ज़ाहिर सी बात है। और बस सही है, चूड़ियाँ इतनी महंगी भी नहीं है अगर पहनना चाहें तो। हम लोग टॉप्स लिए, ज्वेलरी ले रही हूँ, अभी तो कपड़े लिए और अभी तो हेयर बैंड्स लेने हैं, कपड़े ले लिए बस। चूड़ियाँ, कपड़े और हार सेट और चप्पलें और चूड़ियाँ वगैरह ये सब लेने आई हूँ। चूड़ी पाइण ते ॾाढो मज़ो हूंदो आहे। महांगाई ॾाढी आहे, ग़रीब माण्हू वठी कोन सघूं असीं चूड़ियूं, सभु शइ महांगी आहे ॾाढी। जॾहिं त दुकानदारनि ऐं वापारियुनि ख़ुशीअ जो इज़हार कंदे चयो त ईद जे मौक़े ते संदन कारोबार उरूज ते आहे। बहुत अच्छी शॉपिंग हो रही है, बहुत ख़रीदारी है और बहुत अच्छा एक माहौल बना हुआ है। अल्लाह का शुक्र है, चूड़ी सेंटर में काफ़ी रश है। ज़िले इंतज़ामिया जो उहो फ़र्ज़ु आहे त मार्केटुनि में शयुनि जे विकिरे जे अघनि ते ज़ाब्तो आंदो वञे त जीअं पोरियत बेपोच ग़रीब माण्हू बि ईद उल फितर जी ख़ुशीअ सां मल्हाए सघनि। कैमरामैन रफ़ाक़त आराई सां गॾु ज़ुल्फ़कार ख़ासकेली, सिंध टीवी न्यूज़, नवाब।